आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो आहे। नाज़रीन के ॿुधाईंदा आहियूं त नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे हादसे जो शिकार थियो। नाज़रीन के अपडेट पिया कयूं त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो आहे। नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे हादसे जो शिकार थी वियो। नाज़रीन के ॿुधाईंदा हलूं त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो। जॾहिं त नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे ई हादसे जो शिकार थी वियो। नाज़रीन के अपडेट पिया कयूं त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो आहे। नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे ई हादसे जो शिकार थी वियो। नाज़रीन हमारे सां वधीक अपडेट मालूम कंदासीं आदिलपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद कलवड़ खां। जी माजिद, इन हवाले सां अपडेट कजो त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो। जी रसूल बख्श आदिलपुर लखो जाम बिल बरसा आदिलपुर जो नवा जाम 26 साल इंजीनियर फरहान करोड़ पुट अब्दुल कादिर करोड़ जो मर्द आदिलपुर लखो सदर अपने कपड़े वोट बंद हुआ है। थोड़ी देर में जनाज़े नमाज जनाज़े नमाज बाद अपने कब्रिस्तान गिरम बादशाह बगदादी से मिट्टी मावल के वंदो। जी माजिद अपडेट कर ला मेहरबानी। नाज़रीन के बतायूं पिया त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो आहे। नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे हादसे जो शिकार थी वियो। नाज़रीन के अपडेट पिया कयूं त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो आहे। नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे ई हादसे जो शिकार थी वियो आहे। नाज़रीन के अपडेट पिया कयूं त कराची जहाज हादसे में आदिलपुर वासी नौजवान इंजीनियर व अजर जो शिकार थी वियो। नौजवान फरहान कलवड़ लाहौर में मुलाज़मत कंदो हो। ईद मल्हाइण लाइ वापसि ईंदे ई हादसे जो शिकार थियो।